रानीपुर लगोठ अलीबाद वसाण वटि क़ौमी शाहरा ते ॻोठ जमालदीन सोलंकी जा ॿारड़ा घर खां पैदल इसरा मॉडल स्कूल वञी रहिया हुआ त रोड क्रॉस कंदे वेगिन जो 3 ॿारनि खे टक्कर लॻण जे नतीजे में 9 साला नींगरी आलिया धी अब्दुल गफूर सोलंकी थॾे ते ई फौत थी वई, जॾहिं त 2 ॿारड़ा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे रानीपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। आलिया धी अब्दुल गफूर सोलंकी जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद एम्बुलेंस ज़रिए ॻोठ जमालदीन सोलंकी रवानो कयो वियो आहे। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो आहे। पुलिस वेगिन ड्राइवर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। जी नाज़रीन, ॿीहर ॿुधाईंदा हलूं त रानीपुर लगोठ अलीबाद वसाण वटि क़ौमी शाहरा ते ॻोठ जमालदीन सोलंकी जा ॿारड़ा घर खां पैदल इसरा मॉडल स्कूल वञी रहिया हुआ त रोड क्रॉस कंदे वेगिन जो 3 ॿारनि खे टक्कर लॻण जे नतीजे में 9 साला नींगरी आलिया धी अब्दुल गफूर सोलंकी थॾे ते ई फौत थी वई, जॾहिं त 2 ॿारड़ा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे रानीपुर अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। आलिया धी अब्दुल गफूर सोलंकी जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद एम्बुलेंस ज़रिए ॻोठ जमालदीन सोलंकी रवानो कयो वियो आहे। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो आहे। पुलिस वेगिन ड्राइवर खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे।